हरी। अच्छा असां चवंदा आहियूं भगवान जे भजन में मन नथो लगे, बिल्कुलु नथो लगे, असांजो बि न लॻंदो आहे मन, त इन जो मतिलबु इहो आहे कि भजन छॾे छॾियो, कमाल आहे। अरे भैया तव्हां सत्संग मन त लगे कोन थो, छा अची कयूं? अरे भैया माला मन त लगे कोन थो, माला छा फेरियूं? भगवत गीता सम्झ में त अचे कोन थी, गीता छा पढ़ूं? असांखे बचपन खां अनुभव आहे, पहली क्लास वियासीं ABCD सम्झ में ईंदी, काला अक्षर भैंस बराबर, वो भी चमाटू खाई धड़का खाई करे, हाँ थुकूं लानतूं खाई करे स्कूल त वियासीं न, माता पिता मोकिलियो, वन छोरा ट्यूशन विहारींदी मैं, कुछ भी थे। पोइ धीरे धीरे मैडम असांखे टॉफी खाराई, चॉकलेट खारायो, हा न, पोइ असांजी इंट्रस्ट वधी वई आहे, हिते त भैया चॉकलेट बि था खाराइनि, येन केन प्रकारेन। आख़िर पोइ माण्हू पढ़ी लिखी करे कोई डॉक्टर, कोई इंजीनियर, कोई IPS अफसर, त कोई कुछ तो ठहे, कोई कुछ तो ठहे। ॿुधायो मन लगे न लगे, तन खे लॻाए छॾियो, चओ हरे राम हरे राम। ऐं ॿियो कारण इहो आहे कि भजन इन करे मिठो नथो लगे छो जो मरण यादि कोन्हे, साथ संगत। राजेश्वरानंद महाराज चवंदा आहिनि, ध्यानु ॾिजो भाई, चवंदा आहिनि काथे लिखियल आहे कि यहाँ गाड़ी खड़ी करना मना है, नो पार्किंग। काथे लिखियल आहे यहाँ बैठना मना है, काथे लिखियल आहे यहाँ बातें करना मना है, यहाँ थूकना मना है, यहाँ आना जाना मना है, ठीक है। काथे भी लिखियल आहे कि यहाँ मरना मना है, लिखियल आहे छा? काथे ॾिठो अथव अॼु तक? ये कायनात स्वागत थी करे, कोई केॾी महिल बि डिगो थी वञे, हाँ प्रकृति बिल्कुलु तैयार आहे। अच्छा मरण ते ॾाढो भउ थींदो आहे भैया, इन करे कि असांखे भक्ति न आई आहे, भगवान जी कृपा थी वञे, ज्ञान अची वञे, हिन महिल लापरवाही, पोइ बि मरण जो भउ कोन्हे, पोइ बि उहो भजन नथा कयूं, लेकिन जॾहिं भजन कंदा आहियूं त ईंदी आहे बेपरवाही, कि ख़बर है कि असांजो काल कुछ न बिगाड़ींदो। संत चवनि था, ॿुधायो भाई आराम कंहिंमें आहे? कबीर साहब त चवनि था, जिह मरने ते जग डरे मेरे मन आनंद, कब मरिए कब भेटिए पूरन परमानंद। वृंदावन जा संत आहिनि न, बाबा प्रेमानंद महाराज, उन्हनि जो सत्संग पे ॿुधा मां, उहे चवनि पिया भाई ॾिसो असांखे शरीर में 2 किडनियूं ख़राबु आहिनि, हर ॿिए ॾींहुं डायलिसिस थींदो आहे, हर ॿिए ॾींहुं, ठीकु आहे। एॾी तकलीफ़ है त कोई प्रारब्ध आहे, इहो भोगे करे ख़तमु करिणो आहे, उन खां पोइ बि राधा रानीअ जिंदो त रखियो आहे, हाँ। और चेहरे ते तेज ॾिसो, लॻे थो 2 किडनियूं कोन्हनि उन्हनि खे, उन्हनि जो तेज ॾिसो, उन्हनि में रौनक ॾिसो, उन्हनि जी आवाज़ त ॿुधो, कोई चवंदो बुखार बि कोन्हे हिननि खे, त असांखे त जुकाम थी वञे त पस्त थी वेंदा आहियूं, हिते किरी पवंदासीं, सर्दी आहे, जुकाम आहे भैया, असां न करे सघंदासीं। हाणे ॿुधायो, त चवनि पिया भाई ठीकु आहे असांखे तकलीफ़ आहे, 2 किडनियूं ख़राबु आहिनि, लेकिन इहा त गारंटी आहे कि समय गुज़रंदो जॾहिं ये शरीर छॾींदासीं त असां राधा रानीअ जे चरणनि में वेंदासीं, भगवान श्री कृष्ण जे गोद में वेंदासीं, इहा ख़ुशी आहे। इन करे जीवन में कोई दुख ई कोन्हे, ये दुख बि असर नथा कनि। इन खां वधीक छा प्रमाण हूंदा ॿुधायो? और ॾाढी बढ़िया ॻाल्हि ॿुधायूं, चयूं असांखे डॉक्टर चयो कि तव्हां 3 महीना जीअंदो, 3 महीना जीअंदो, उनखे 15 साल थिया आहिनि, 15-20 साल थिया आहिनि, त मां त 3 महीना पार कया, पर पतो न आहे डॉक्टर साहिब आहिनि कि न, उहे उन्हनि जो पतो न आहे। हरे राम हरे राम। वो भी लज जे करे लगे तो आया ही न हूंदा। एक बार मंगलू राम वियो डॉक्टर ॾे, हाँ मंगलू राम असांजो ॾाढो बढ़िया सुठो सत्संगी, तो हमेशा सत्संग में ईंदो आहे, पर ॾाढो मज़ेदार आहे। डॉक्टर साहब वटि वियो पहिरियों बार, ऐं कांपे पियो ईअं सुके पत्ते वांगुरु। डॉक्टर साहब चई छो भाई तूं ईअं कांपे छो थो पियो? चई डॉक्टर साहब मुंहिंजो पहिरियों ऑपरेशन आहे, भउ थो थिए। कि हिम्मत रखबी आहे पागल, घबराइबो थोड़ी आहे, पहिरियों ऑपरेशन आहे तुंहिंजो, छा थियो? मुंहिंजो बि त पहिरियों ऑपरेशन आहे, मां त नथो घबरायां। चई छा? हा पहिरियों ई ऑपरेशन आहे, पहिरियों ई चीर फाड़ कंदुमि तुंहिंजे पेट जी। चई मां वञा थो, बांह पकड़े विहारीसि थी, आयो आहे त हाणे काॾे वेंदे? पहिरियों श्री गणेश तोसां थियणो आहे पागल, ऐं तूं भॼी वेंदे, दरवाजा बंदि करे छॾी। हाणे वीचारो हनुमान चालीसा पढ़ी, एतिरे में हुनखे सुम्हारियो वियो। दवा ॾियण खां पहिरियों हिकिड़ी सुंदर, जीअं असांखे माला पाईंदा आहिनि संत, अहिड़ी वॾी माला खणी आया डॉक्टर साहब। त मंगलू राम पुछी त डॉक्टर साहब ये माला छो खणी आया हो? चई भाई ऑपरेशन सक्सेस थींदो, हाँ त ये माला मूंखे पाईंदा। अच्छा तव्हांजे लाइ माला, अच्छा सक्सेस न थियो
त माला त बेकार वेंदी, चई बेकार न वेंदी, पोइ तोखे पाई वेंदी माला। हरे राम हरे कृष्ण हे हरि श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। तंहिंजे करे हर सांस कीमती आहे, उहा त व्यर्थ न विञायूं भाई। हाणे ॿुधायो, तेज डुकण में आराम आहे, मौत खां ॾाढो असांखे भउ आहे, संतनि खे आनंद आहे मौत में, कमाल आहे, केॾी वॾी अचरज वारी ॻाल्हि आहे, थोरो सोचो त सही। अच्छा तव्हां ॿुधायो, तेज रनिंग करण में डुकण में वधीक आराम आहे कि धीरे धीरे हलण में आराम आहे? ॿुधायो, जवाब त ॾियो न भाई थोरो। हाँ, लॻे थो तव्हां वेठा आहियो सत्संग में। तेज डुकण में आराम आहे कि धीरे धीरे हलण में? अच्छा, धीरे धीरे हलण में आराम आहे कि वेही रहण में? जोर सां चओ। अच्छा, वेही रहण में आराम आहे कि लेटी पवण में? अच्छा, लेटी पवण में आराम आहे कि खराटेदार निंड करण में? हाँ, लेटण में कि निंड करण में बढ़िया निंड अचे त कंहिं में आराम आहे? जोर सां चओ न। अच्छा, निंड करण में आराम आहे, गहरी निंड में कि मरी वञण में? चओ था मरी वञण में। ब्रह्म ज्ञानी माता वेठी अथव, हाँ, हिन ब्रह्म ज्ञान पाए चुकी आहे। त कोई कोई विचारक दार्शनिक चवंदा आहिनि कि मरण भी हिकिड़ी लंबी निंड आहे, लंबी निंड आहे, लंबी निंड भी हिकिड़ी मृत्यु आहे। तव्हां कॾहिं महसूस कयो आहे? असांजी अन्यथा न वठिजो, आत्म ज्ञान में इहे असां शास्त्रनि में पढ़ी आहे इहा ॻाल्हि। कहिड़ी? जेकी ॿुधायांव थो कि जेॾी महिल गहरी निंड हूंदी आहे त असांखे कुझु यादि हूंदो आहे। जेॾी महिल गहरी निंड, यानी सपना बि जाते न अचनि, सपननि खे बि नो एंट्री हुजे। असां जंहिं गहरी निंड में हूंदा आहियूं न, त उसे ख़्याल बि न हूंदो आहे कि शरीर में कोई रोग आहे, तकलीफ़ आहे, बुखार आहे, काथे फट आहे, उते सूर आहे, काथे हिते असांखे बांह में सूर आहे, कमर में सूर आहे। गहरी निंड में पतो पवंदो आहे? ॿुधायो हा या न? न पवंदो आहे। शरीर त उहो ई आहे, पोइ छो न पतो पवंदो आहे? छो जो असांजो मन जेको आहे, असांजो चित्त जेको आहे, उहो गहरी निंड में लीन थी वेंदो आहे, आत्मा में लीन थी वेंदो आहे। लेकिन जीअं असां निंड में उथंदा आहियूं त छा चवंदा आहियूं? वाह, अॼु बढ़िया निंड आई भैया, हाँ अॼु निंड चकाचक आई, आनंद अची वियो। त इहो कंहिं अनुभव कयो? असां त सुम्ही पियासीं। जॾहिं असां ॿुधी बि न पिया सघूं, सूर जो अनुभव न पिया कयूं शरीर में, त जेॾी महिल असां निंड में उथियासीं त केरु हुयो ॾिसण वारो कि बढ़िया निंड आई आहे? इहा असांजो साक्षी आत्मा, असां ई आहियूं। जीअं असांजे शरीर जे लाइ रहण जे लाइ मकान थींदो आहे, त अहिड़ी तरह सां आत्मा जो मकान है शरीर अथव। ऐं भगवान कृष्ण गीता में चवनि था, अर्जुन माण्हूअ खे मकान में ममता न रखणु खपे। कहिड़े मकान में प्रभु? चवनि था, न घर वारे मकान में शरीर जे, न आत्मा जे हिन शरीर रूपी मकान में, ॿिन्ही में ममता न रखणु खपे। हाणे त पहिरियों विश्वास न ईंदो, हाणे त अखियुनि सां ॾिसूं था, अखियुनि सां। डॉक्टर गांधी जो नालो ॿुधो हूंदो न, जंहिं 14,000 ऑपरेशन कया हार्ट जा, नौजवान 35-40 साल जो, हार्ट जे मथां ने लेक्चर ॾिना, कई किताबूं लिखिजी वयूं, ऐं 40 साल में हार्ट अटैक में गुज़ारियो। ॿुधो अथव न? ॿुधायो। अच्छा, रोज तव्हां ॾिसो था कि न वीडियो, नोट ॻणींदे ॻणींदे अटैक आयो, किरी पियो, जिम में एक्सरसाइज कंदे जय गोपाल थी वियो, क्रिकेट खेॾंदे खेॾंदे नौजवान 20-25 साल जा गुज़ारे आ, दुकान ते पैसा ॻणींदे कोई गुज़ारे हो, रिपोर्टर माइक खणी करे ॻाल्हाईंदे ॻाल्हाईंदे वीचारी गुज़ारे वई। कमाल जी ॻाल्हि आहे, शादी में डांस कंदे कंदे अलाए घणा गुज़ारे आहिनि। धनबाग उन्हनि जा जेकी बांके बिहारी में मथो टेकींदे टेकींदे अम्मा गुज़ारे वई। गुरबाणी पढ़ंदे सरदार जी गुज़ारिया, उन्हनि जो जीवन धन्य आहे। इन करे उहो कमु कयो, पतो न आहे अंतिम घड़ी केॾी महिल अची वञे। ऐं जीवन भर अगरि यादि कंदो तॾहिं त अंतिम समय भॻवानु यादि ईंदा।